तो दोस्तों हिते आयल आहियां दुबई फ्रेम। हिन जी जगह ऊंचाई उहा आहे 150 मीटर ऐं ठीकु आहे। ऐं हीअं जेका चौड़ाई अथव 150 किलोमीटर न 150 मीटर मीटर ऐं हीअं 95 आहे। ठीकु आहे। ऐं हिन खे चवंदा आहिनि दुबई ऑब्जर्वेटरी मथे डेक आहे, जंहिंमें हिकिड़े पासे खां ॾिसंदा हो त आसमान खे छुअंदड़ नई दुबई दुनिया जी। हे ॾिसो डिघे में डिघी हिकिड़े पासे खां बिल्डिंग नज़र ईंदी आहे, जदीद दुबई नज़र ईंदी आहे, शेख ज़ैद रोड बिल्डिंगूं, सॼो आर्किटेक्चर हेॾे लेटर नज़र ईंदो आहे। ऐं हिन जी परियां भिक ॾिसंदा हो त परियां आहे डेरा शारजाह जेका पुराणी दुबई आहे, शिपिंग पोर्ट वग़ैरह उहा हर शइ हिननि जी हेॾी आहे। हिन पासे ॾे तव्हांखे डिघियूं डिघियूं ऊंचियूं ऊंचियूं बिल्डिंगियूं नज़र न ईंदियूं मथे। त अचो त साईं तव्हांखे इहो घुमायो त असांजा प्यारा दोस्त गॾु आहिनि, अलीगुल मल्हा साहब बि। थैंक यू सर, सलामत हुजो, ख़ुशि। अच्छा हूंदो हिन वक़्तु ज़बील पार्क ते आयल आहियूं ऐं इन जी वॾी ख़ुशूसियत आहे साईं, हे 2005 में खुलियो ऐं हिते वॉकिंग ऐं साइकिलिंग काफ़ी ट्रेल्स वग़ैरह आहिनि ऐं सगद बि गॾु आहे। हे साईं अलीगुल, हैदर कादरी, सोहराब, सूमरो, महराब। ऐं हितां जी ख़ासियत जेका आहे न असल में आहे हे पोयों दुबई फ्रेम। साईं अगरि तव्हां वठणु चाहियो त हे प्राइस किराए ते जीअं दोस्तो तव्हांखे मां चवंदो रहंदो आहियां, महिनत जो जान आहे। अलीगुल हे ईअं न ठहियो अथव, हिते बि मोबाइलियूं 2 चार्जिंगियूं वीलाग माशाल्लाह हिननि जी ईअं रीच न थी आहे साईं। बाक़ी हिन खे अगरि थोरो बि ईअं खोटरी था थिए न, हिन मां को 8-10 शख़्सियतूं रूह निकिरंदा। बिल्कुलु साईं। Good name, your good name? Patrisha. Oh, Patrisha. Oh, Shah, it is your name? Sain ॾिसो महिनत। Vandi here, Vandi though. Thank you. And from Vandi, Patrisha. Vandi, Patrisha. Vandi and Patrisha भाई इधर मौजूद हैं। ऐसा दुबई फ्रेम में आया हूँ। Experience in Dubai. You are expression and experience Dubai. Good. Dubai is so beautiful. Yes, Sheikh Hamdan very good. Sheikh Hamdan, I like Sheikh Hamdan. This beauty all over Dubai. this होता था Buildings, frames. So many tourist spots. Yeah. Tourist spot. I'm the country Pakistan. I am coming. सिर्फ किरायो है मोट इतने पुजियूं आई एम विजिट ऑल ओवर विजिट घुमा तो पुछण वारो ही ना है। दिस इज द आई एम लाइक मिस्टर शेख हमदान वेरी गुड प्रिंस शेख हमदान very good press all our tour Dubai. Thank you Yes. Patricia. What's your Thank name, you Wandi. What's your name, sir? What's your name again? My name is Aligul Mallah. I'm a YouTuber and Sindhi. I'm Sindhi. Yes, actually we are from south part of Pakistan, province called Sindh, and he is the #1 comedian. That's why he is speaking English. And we will show you, he has more than 2 million followers on Facebook. How long will you stay here, sir? Thank you. I'm a comedian. I'm ना चवे थी घणा ॾींहं हिते रहियल आहे। Question. How's your life here in Dubai? चवे थी how's your experience in Dubai? My experience in Dubai, very good Dubai. I like Dubai. All our buildings, all over the cars, all over the sea point, beaches, parks. Have you been at the beach? Yes, I am going beach. I am kapra patala for nijala manavi. like I saying with all clothes. No.
I'm a YouTuber. Family YouTuber I am. Yes. Thank you. Are you with your family, sir? Yes. Are you with your family? Family chedo but is Hete athi ya no, it's in Pakistan. No. Family Pakistan. I am coming one program, culture program, Culture Day in the Culture Day at Dubai National Day. Yeah. I am coming celebrate the National Day Dubai. Yeah. Wow. Yes. Thank you. Thank you, sir. Thank you. How are you? बस साईं हे ॾिसो नज़ारा हितां वरी फ्रेम ॿियो थी हा हे साईं महिनत जो जहान जेको चवंदो आहियां चाहे अली गुल हुजे केर बि हुजे महिनत खां सिवा का शइ न अथव हे साईं दुबई हेॾे समुंडो हेॾे डेरा शारजा हेॾे ॿी दुबई तो दोस्तों इहा ज़िंदगानी अथव ये ज़िंदगी जा लम्हा आहिनि साईं दोस्तनि जी महिरबानी कुर्ब तव्हांजा बि तव्हांखे बि इहे शयूं ॾेखारियूं था पिया ऐं तव्हां बि एक्सपीरियंस करे था सघो असांजे ज़हननि में आहे साईं दुबई ॿाहिरि मुल्क पर दुबई अचणु तमामु सवलो अथव माल हुजे मेन शइ आहे माल खां बग़ैर ज़िंदगी अधूरी अथव ॿी पोइ अहिड़ियूं शयूं तव्हांजो इंतज़ारु थियूं करनि अहिड़ियूं बिल्डिंगियूं पर शर्त आहे साईं महिनत हिकिड़ा ॿिया असां उहे अलॻि महिनत कंदा पिया आहिनि हेॾे तो रिकॉर्डिंगियूं करनि था उहो हिकिड़ा दोस्त हुते वेठा आहिनि हिते हे दुबई हिते साईं हे पार्क साईं एम्फीथिएटर जे नाले सां को बि कॉन्सर्ट वग़ैरह थिए उहो विच ते परफॉर्म थींदो आहे ऐं हेॾां जेके ईंदा आहिनि ऑडियंस वग़ैरह उहा वेहंदी आहे हलो दोस्तों पंहिंजो ॿिन्ही प्यारनि जो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह वरी जल्द मिलंदा हे साईं हले थो पियो हिते काफ़ी माण्हू आयल आहिनि पार्क में हे असां दोस्त टिक टाक जी दुनिया बि मगन लॻी पई आहे हे ॾिसो छिका कमु आहे साईं टिक टाक एतिरी सवली न आहे साईं ॾिसो टिक टाक में बि महिनत आहे 30 सेकंडनि लाइ हेॾे माण्हू वेठा आहिनि दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़ हाज़ुर साईं असां खादिम